सिंधी नसर जो पहिरियों किस्सो कहिड़ो आहे? त इन जो सही जवाबु आहे ससुई पुनू। ससुई पुनू सिंधी नसर जो पहिरियों किस्सो आहे ऐं हीउ किस्सो सूमरा दौर जो किस्सो आहे। सिंधीअ में आतम कहाणीअ जी शुरूआति कॾहिं खां थी? त इन जो सही जवाबु आहे 1946 ईस्वीअ खां। आतम कहाणी चइबो छा खे आहे? हाणे आतम कहाणी असां अहिड़ी कहाणी खे चवंदा आहियूं जंहिंजी कहाणी आहे उहो ख़ुदि पंहिंजी ॻाल्हि पंहिंजी ज़बानी बयानु करे, त उनखे असीं आतम कहाणी चवंदा आहियूं। सिंधी अदब जो सुनहरी दौरु कंहिंखे चयो वञे थो? जो सही जवाबु आहे कलोड़नि जो दौरु। कलोड़नि जो जेको दौरु आहे उनखे सिंधी अदब जो सुनहरी दौरु सॾियो वेंदो आहे। सिंधीअ में गज़ल ते पहिरियों किताबु कंहिं लिखियो? त इन जो सही जवाबु आहे आख़ूंद गुल मोहम्मद ऐं हिन जो लक़ब आहे गुल, आख़ूंद गुल मोहम्मद गुल। सिंधी मरसे जो बुनियादु कहिड़े शाइर रखियो? त इन जो सही जवाबु आहे सैयद साबित अली शाह। सिंधी मरसे जो जेको बुनियादु हो उहो सैयद साबित अली शाह रखियो। सिंधीअ जी अलफ़ बे पहिरीं कंहिं ठाही? त इन जो सही जवाबु आहे अबुल हसन ठटवी। ऑप्शन डी करेक्ट आहे। अबुल हसन ठटवी सिंधीअ जी अलफ़ बे सभ खां पहिरीं ठाही। सिंधीअ जे पहिरें दर्सी किताब जो नालो ॿुधायो? त इन जो सही जवाबु आहे सिंधी ॿाराणो। सिंधी नसर जा झूने में झूना नमूना कंहिंजी मफ़ूज़ात में मिलनि था? त इन जो सही जवाबु आहे अब्दुल रहीम गरहोड़ी। अब्दुल रहीम गरहोड़ी जी मलफ़ूज़ात में असांखे सिंधी नसर जा झूने में झूना नमूना मिलनि था। सिंधी अदब जी पहिरीं अदीब ख़ातून जो नालो छा आहे जंहिं सिंधी सफ़रनामा लिखणु शुरू कया? त इन जो सही जवाबु आहे महताब महबूब। महताब महबूब उहा पहिरीं सिंधी अदीब ख़ातून आहे जंहिं सिंधीअ में सफ़रनामा लिखणु शुरू कया। सिंध में काफ़ियुनि जो बादशाह कंहिंखे चयो वञे थो? त इन जो सही जवाबु आहे मिस्त्री शाह इमाम रहमतुल्लाह अलैह। सिंध यूनिवर्सिटी ओल्ड कैंपस हैदराबाद में आहे, उन्हीअ इमारत जो अॻूणो नालो ॿुधायो? त इन जो सही जवाबु आहे नूर दियाला हाई स्कूल। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह कहिड़े सुर में सिंध समेत सॼी दुनिया खे दुआ कई आहे? त इन जो सही जवाबु आहे सुर सारंग, ऑप्शन सी। सुर सारंग में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह सिंध समेत सॼी दुनिया खे दुआ कई आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह सामियुनि, जोगियुनि ऐं कापिरियुनि सां गॾु केॾांहुं सैर ते वियो हो? त इन जो सही जवाबु आहे हिंगलाज। शाह जे रिसाले में सभ खां घटि बेतनि में कहिड़ो सुर आहे? त इन जो सही जवाबु आहे सुररप। सुररप शाह जे रिसाले में सभ खां घटि बेतन वारो सुर आहे। शाह जो रिसालो पहिरीं कहिड़े मुल्क में छपियो? त इन जो सही जवाबु आहे जर्मनी। शाह जो रिसालो सभ खां पहिरीं जर्मनी में छपियो। सूमरनि जे दौर में पहिरीं शाइरी कहिड़ी सिन्फ़ खां शुरू थी? त इन जो सही जवाबु आहे गिनान। सूमरनि जे दौर में सभ खां पहिरीं जेका शाइरी उहा गिनान सिर्फ़ खां शुरू थी। जदीद सिंधी गीत जो पहिरियों शाइर केरु आहे? त इन जो सही जवाबु आहे सूफ़ी नेबराज। सूफ़ी नेबराज जदीद गीत जो पहिरियों शाइर आहे। शाइरनि जा कुझु लक़ब आहिनि, जीअं मोहम्मद ख़ान जो लक़ब आहे गनी, किशन चंद जो लक़ब आहे बेवस ऐं मोहम्मद सिद्दीक़ जो लक़ब आहे मुसाफ़िर। ठीकु आहे, हीउ नोट करे छॾिजो, हीउ बि सुवाल जे हिसाब सां अची सघनि था। टालपुरनि जे दौर जो सभ खां वॾो शाइर केरु हो? त इन जो सही जवाबु आहे सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह। टालपुरनि जे दौर जो सभ खां वॾो शाइर हो सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह। ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह कलोड़नि जे दौर जो सभ खां वॾो शाइर हुयो। मीर अब्दुल हुसैन सांगी अंग्रेज़नि जे दौर जो ऐं काज़ी कादन समा दौर जो सभ खां वॾो शाइर हो। हिनखे काज़ी कादर बि चवंदा आहिनि, काज़ी काज़न बि किथे किथे लिखियो वेंदो आहे। सूमरनि जे दौर जो पहिरियों शाइर केरु हो? त हिन जो सही जवाबु आहे पीर सदरुद्दीन शाह। पीर सदरुद्दीन शाह सूमरनि जे दौर जो पहिरियों शाइर हो जंहिं गिनान जी सिन्फ़ विधी ऐं ख्वाजगी जेका सिंधी सूरत ख़ती हुई उहा बि पीर सदरुद्दीन शाह ठाही, जंहिंमें 40 अखर हुया। लोक अदब ते पहिरीं कहिड़े उनवान ते किताब शाया थिया? त इन जो सही जवाबु आहे इश्क़ या दास्तान। लोक अदब ते सभ खां पहिरीं जेके किताब शाया थिया उहे इश्क़ या दास्तान जे उनवान ते शाया थिया। लोक गीत ते पहिरीं किताब कंहिं मरतब कयो? त इन जो सही जवाबु आहे डॉक्टर नबी बख़्श बलोच। लोक गीत ते पहिरियों किताब डॉक्टर नबी बख़्श बलोच मरतब कयो। तिराइल में कुल केतिरियूं मिसरा हूंदियूं आहिनि? त इन जो सही जवाबु आहे 6। तिराइल में कुल 6 मिसरा हूंदियूं आहिनि। डॉक्टर अर्नीस्ट ट्रंप कहिड़े सन में सिंधी ग्रामर लिखियो? त इन जो सही जवाबु आहे 1872 ईस्वीअ में।
कूंज ऐं मारीअ जो ज़िक्र शाह जे रिसाले जे कहिड़े सुर में आहे? त इन जो सही जवाबु आहे सुर ॾहर। सूमरनि जी बादशाहीअ जो आख़िरी हुकुमरान केरु हो? त इन जो सही जवाबु आहे हमीर सूमरो। हमीर सूमरो सूमरनि जी बादशाही जो आख़िरी हुकुमरान हो ऐं ही 8हीं पीढ़ीअ जो बादशाह हो। 8 पीढ़ियूं मतिलबु सूमरनि हुकूमत कई हुई सिंध ते। घणनि मिसरनि ते मुश्तमिल ड्रिघा ऐं पुख़्ता बेत बि लिखिया विया कहिड़े दौर में? त इन जो सही जवाबु आहे कलोड़नि जो दौरु। कलोड़नि जो जेको दौरु हो उन में घणनि मिसरनि ते मुश्तमिल ड्रिघा ऐं पुख़्ता बेत लिखिया विया। बेत जी सिन्फ़ खे कहिड़े शाइर उरूज ते पहुचायो? त इन जो सही जवाबु आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटई रहमतुल्लाह अलैह। सो उमेदु आहे तव्हांखे लेक्चर पसंदि आयो हूंदो ऐं अगरि चैनल ते नवां आहियो त चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं पंहिंजी राह खां आगाह कंदा। ऐं आख़िर में तव्हांखे ख़बर आहे कि तव्हां लाइ टेस्ट सुवालु हूंदो आहे ऐं उहो सुवालु आहे त सूमरनि जे दौर जो पहिरियों शाइर केरु हो? हीअ ऑप्शन ॾिनल आहिनि 4। इन्हनि मां जेको सही जवाबु आहे उहो तव्हां मूंखे कमेंट कंदा। ठीकु आहे, हलूं था। अल्लाह हाफ़िज़।